सिंधियाणी तहरीक ऐं सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक पारां नियाणियुनि खे मोटरसाइकिल सेखारण वारी जंहिं नई मुहिम जी शुरूआति कई वई आहे उन जी जेतिरी बि वाखाण कजे उहा घटि आहे। सिंधियाणी तहरीक हूअं बि सिंध अंदरि औरतुनि जे हक़नि बाबति जागरता जे हवाले सां सदाईं मिसाली किरदारु अदा कयो आहे। हैदराबाद जे वाधूआ वारे इलाइक़े जे ग्राउंड में छोकिरियुनि ऐं औरतुनि खे मोटरसाइकिल सेखारण जो इंतज़ाम कयो वियो आहे। सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक सां तालुक़ रखंदड़ केतिरनि ई नियाणियुनि मोटरसाइकिल हलाइण सिखी वरिती आहे। मोटरसाइकिल सिखंदड़ उमरा समो, साजिदा भाणो, शाहीन, सिंधू मंगणहार, साजिदा परयाड़, समरीन ऐं ॿियनि जो चवणु आहे त छोकिरियुनि खे स्कूल, कॉलेज, इस्पताल या घर जे ॿिए कंहिं कमकार लाइ रिक्शा करणो पवे थो ऐं ॻरा भाड़ा भरणा पवनि था। अहिड़नि मसइलनि खां बचण लाइ ज़रूरी आहे त नियाणियूं बि मोटरसाइकिल सिखी वठनि ऐं घर जा कमकार उकलाइण में पंहिंजनि पीअरनि ऐं भाइरनि जो हथु वंडाइनि। कराची जहिड़नि वॾनि शहरनि में छोकिरियुनि या औरतुनि पारां मोटरसाइकिल हलाइण आम ॻाल्हि आहे, पर हैदराबाद में सिंधी नियाणियुनि खे मोटरसाइकिल हलाइण जी सिख्या ॾियण जा इंतज़ाम करणु हिकु सुठी तब्दीली आहे। सिंधियाणी तहरीक खे सिंध जे ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि ऐं ॿियनि नंढनि शहरनि में बि नियाणियुनि लाइ मोटरसाइकिल सेखारण जा इंतज़ाम करणु घुरिजनि। सिंध जे ॿियनि शहरनि में बि हेकड़ ॿेकड़ नियाणियूं मोटरसाइकिल हलाईंदे नज़र अचनि थियूं। सिंधी नियाणियुनि पारां रोज़मर्रा जा कम उकलाइण लाइ मोटरसाइकिल हलाइण जागरता जी हिकु नई लहर आहे ऐं अहिड़ी जागरता जी हिमत अफ़ज़ाई करणु घुरिजे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त नियाणियुनि जी ज़िंदगीअ जे हर शोबे में हिमत अफ़ज़ाई कई वञे ऐं हुननि ते एतमाद कयो वञे। नियाणियुनि ते भरवसो त करे ॾिसो, उहे कॾहिं बि तव्हांजो कंधु झुकण न ॾींदियूं।